पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत है सीएम हाउस में इजलास वॾे वज़ीर सूबाई वज़ीरनि ऐं चीफ सेक्रेटरी की शिरकत। वोट खां पोइ बारिश सूरतहाल ऐं इमदादी कमनि जो जाइज़ो। सिंध मुराद अली शाह पारां इमदादी कार्रवाई के हवाले से ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बहिराड़ी वारे इलाइक़नि में थधि शुरू थी रही आहे। इमदादी कम तेज़ कया वञनि। मुतासिर इलाइक़नि में जल्द पाणी निकाल कयो वञे। घरनि जी दावत जो मनसूबो हतमी बढ़ाइणु शुरू कयो वञे। सिंध हाई कोर्ट कराची हैदराबाद में मकानी चूंडू कराइण बाबत केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। आईजी सिंध मकानी चूंडनि लाइ पुलिस फोर्सिस फराहम करण की ख़ातिर कराइजी थी। डीजी रैंकिस पारां रिपोर्ट पेश। इलेक्शन कमिश्नर पारां पुलिस फोर्स की घटिताई जो मसलो हल थियण जी सूरत में 15 ॾींहं चूंडू कराइण की ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट जे हुकुम की भनकड़ी करे तोहिन अदालत न कई वञे। मकानी चूंडू हिकु मरहले में नथियूं थी सघनि त मरहलेवार कराई वञनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जा रिमार्क्स। अदालत केस में एमकेएम ते धुर बरचण ऐं फौरी तौर ॿुधणी करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडू कराइण लाइ तयार आहियूं। 45,000 पुलिस एहलकारनि जी ज़रूरत आहे। पुलिस फोर्स की घटिताई जो मसलो आहे। जीअं ई हल थी वेंदो इलेक्शन कराईंदासीं। सिंध हाई कोर्ट खे ॿुधाए छॾियो आहे त मकानी चूंडू तुर्त कराई वेंदियूं। सिंध जे इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जी ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। अमेरिकी साज़िश वारे बयान के पुठिते रखण सां ॻाल्हि ख़त्म न थींदी। तव्हां जो जवाब ॾियणो पवंदो। जंहिं बयानी ते सॼे मुल्क में कूड़ ऐं ॾकेड़ पखेड़ियो। जवाब ॾियण खां पोइ रुॻो हथ खणणु काफ़ी न आहे। सिंध समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जे बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स के इंटरव्यू ते रद्दअमल। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजो कूड़ ख़ातिर आइनी उहिदनि खां आइन की भनकड़ी कराई। मुल्क मुफ़ादनि सां रांदि खेॾींदड़ फॉरेन फंडनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿुधंदड़नि लाइ सवालिया निशान आहे। मुल्क खे तबाह ऐं बर्बाद कंदड़ शख़्स अॼु अमेरिकी साज़िश वारे बयाने ताईं हथ खणी वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे धरणे सबब रस्ता बंद हुजण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते आईजी इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक के माफ़ी चयो आहे त इस्लामाबाद में कंटेनर ईअं पिया आहिनि जीअं हालतूं ॿियूं हुजनि। सुठी एंटी राइट्स फोर्स छो नथी ठाही वञे। कंटेनर छो था लॻाए वञनि। मोटरवे वफ़ाक़ी सरकार जे माते त अचे थो। हुकूमत मोटरवे छो नथी खोलाए। लखी पनाहगीर पाकिस्तान में तरसियल आहिनि। गैर क़ानूनी तौर पढ़े वञण वारनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी रहिया आहियूं। गैर क़ानूनी हिजरत खे रोकण लाइ क़ानून साज़ी बि करे रहिया आहियूं। पढ़ी मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर हिना रबानी ख़ारजी यूरोपीय कमिश्नर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। इस्लामाबाद के एहतसाब अदालत ने अपने फैसले सां टाटी हासिल खां छूट वारी दरख़्वास्त मंजूर करे वरिती। नाड़ी वारी वफ़ाक़ी वज़ीर अदालत में पेश। एहतसाब अदालत संदसि हासिल खां छूट वारी दरख़्वास्त मंजूर कंदे असासन फी डी अटैचमेंट ऐं आतो करण वारी दरख़्वास्तुनि ते जवाब ईंदड़ ॿुधणे ते तलब करे वरितो। दोदापुर वेझो हथियार बंदन फायरिंग करे औरत के कत्ल करे छो। गोलियुनि जो खाज बणिजी वियल अमीर सादी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। औरत के कारिन जे तकरार तां क़त्ल कयो पियो आहे। इलाइक़े में चोबोल। लाड़काने जी लोहर कॉलोनी में घर जी छित किरण के नतीजे में नीवड़ी दबजी अजल जो शिकार बणिजी वई। 3 ॼणा ज़ख़्मी। फोती बाड़ी मारिया जो मड़ घर पहुचण ते कोहराम ज़ख़्मी जो इलाज जारी। कराची के बोर्ड बेसन वारे इलाइक़े में सिक्योरिटी गार्ड हथा सकरवासी पुन फकीर बाड़े जे क़त्ल केस में अॻिराई न थी। पुलिस फरार थी वियल गार्ड मोहम्मद जान खे गिरफ़्तार न करे सघी। गुज़िरियल ॾींहुं पिज़ा शॉप ॿाहिरां ख़ैरात घुरंदड़ मासूम मोहम्मद उमर खे सिक्योरिटी गार्ड गोली हणी क़त्ल करे छॾियो हो।
शहदादकोट पुलिस की कार्रवाई। खांगी बैंक की गाड़ी में 50 लाख रुपया चोरी करे वींदड़ सिक्योरिटी गार्ड गिरफ्तार। एसएसपी कंबर सदाम खास के लिए मौसू पुलिस गुझे इतला ते छापो हणी जवाबदार नसीर सुहाग की गिरफ्तारी अमल में आंदी। संदस कब्जे में चोरी कयल समूरी रक़म बि हथ कई वई आहे। करबल बधाने वाले मौला मदीने वाले अल्लाह पाक सां मोहब्बत कंदे हू पंहिंजे रमज़ में रंगियल आहे। थे जपलन आदो कबर थी कारी धूड़ में तुंहिंजो देरो थींदो ज़नत वेंदी सारी। माण्हू पसंदि कनि न कनि असां फुकराई आहे मिड़े कलाम चवंदा आहियूं। ॻाइण में कोई वठी वञे त पोइ ॻाईंदासीं। पहिरियों भेरो आहे साईं तव्हां कयो था। बाड़ो कैसा नबो कोड़ो कैसा नबो मरी वेंदड़ माण्हू वाह कोड़ो कैसा नबो हो चढ़ंदस जबल जो तुते हकु अल्लाह उथी डूंगर दो मरी वेंदड़ माण्हू वाह कोड़ो कैसा नबो। कंबरवासी सुरीले आवाज़ जो मालिक कृष्णदास सुपियाणा कलाम का आई खैरात वठी बचण जो पेट पालण ते मजबूर। कृष्णदास सुनाए त गुरबत सबबु खैरात वठी घर जो गाॾो हलाए थो। खेसि ॻाइण जो शौक़ु आहे। केरु महफ़िल में वठी वेंदो त हुन फन जो भरपूर मुज़ाहिरो कंदो।